सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन जिए सिंधु जिए सिंधु वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन रहे सदा सिंधु जी छोली मारूअड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर गूंजन सिंधु अमर जा नारा नारा जिए सिंधु जिए सिंधु वारा। पेरूमल सिंध एजुकेशन फाउंडेशन के सोनिया पब्लिक स्कूल बलोच खान मरी में सकाफ़ती रंगारंगी तकरीब थी गुजरी। सकाफ़ती तकरीब में शागिर्द उस्ताद आयल मेहमान क़ौमी लिबास में शरीक थिया। स्कूल के शागिर्दन तकरीरन टेबलो ऐं क़ौमी गीतन में हिस्सो वरितो जॾहिं त टेबलो में सकाफ़त ऐं इल्म जी अहमियत के उजागर कयो वियो। मेला नसीब बन जा, मेला नसीब बन जा। अरे कुरान के रातों में लगाई बची है आज मत पढ़ो दे कितने बता मत पढ़े खत्ता पड़ी दे आई जा फाड़े नरे मोड़ा खत्ता पड़ी दे आई जा काई ना मोड़ा मोड़ा दे मेला नसीब बन जा। हां के का पढ़े अब जे पढ़े न जा पार कौन पढ़ी ना के का पढ़ाया खबर को नहीं मेला अच्छा लिखल के निकलवादा खत्ता तू खाई आयो जी हां खाई आया बाबा तक कड़ी गाल जा बाबा तू जे मुके पढ़ाया अच्छा लिखला खबर खत पढ़ी जा ने तू जे मुके कौन पढ़ाया ने तो के सजे दी पढ़ाई दी लगिया जुमे अब पकड़ानो नी यूनिवर्सिटी पास करू अब बने ने दिखा जाला तो के सजे दी पढ़ाई दी लगिया समय तो मुझे अपनी झाड़ू निकली नहीं मत भगत लोग बेटा बाबा तू जे नाले हमारा जगह पूरा बोला बनी रे मेरा कुटी नहीं मारेगा जा खबर को नहीं मेरा अच्छा लिखेला लगे जो हमारा सब गुजारे बाबा जहां से रोई पे लगे जो तारो नानो गुजारे केड़ी घर के शादी हो कब जब को ना तारो नानो बीमार हो लगे लगे प्यालो करे पता नहीं के शादी हुई हो तो जब को तू जब मुझे पढ़ाई आ जा तू पढ़ी जा जो कर पढ़ा सकाफ़ती रंगारंगी तकरीब में स्कूली शागिर्दन क़ौमी गीत भी पेश किया। जॾहिं त क़ौमी गीतन ते शागिर्दन झुमरियूं पाए पिंडाल के भी झुमाए छॾियो। सकाफ़ती तकरीब में शरीक थींदड़ सोनिया पब्लिक स्कूल के ऑपरेटर साहिब खान मंगरियो पीपी अगवान यासिर खान मरी सुपरवाइज़र खुदा बख्श सोलंगी सहाफ़ी एडी कुंबर हेड अब्दुल सत्तार मंगसी बेन सकाफ़त ऐं इल्म जी अहमियत ते रोशनी विधी। अॼु असीं मल्हाए रहिया आहियूं इहो असांजो ख़ुशी जो ॾींहुं आहे जेको असीं अजरक टोपी नवां कपिड़ा पाए ऐं हिते ईंदा आहियूं। असीं हिकु ॾींहं में एतिरा ई तयारु थींदा आहियूं जेको अॼु तयारु थी आया आहियूं। सकाफ़ती ॾियारो असीं इन जे लाइ मल्हाईंदा आहियूं त दुनिया जे माण्हुनि खे सिंध जी ख़बर पवे त सिंध में कहिड़ो कल्चर आहे। टोपी आहे अजरक आहे पटको आहे कुआड़ी आहे ये असांजो सकाफ़त आहे। सिंधी जेको आहे कल्चर 5,000 साल पुराणो आहे जेके सिंधी मीडिया खे खयो आहे जेको मुल्क कोर्स में जो पैगाम पहुचा रहिया आहियूं त असीं सिंधी हिकु आहियूं। असांजो सिंध सूबो अमन ऐं भाईचारे जो सूबो आहे। सिंध एजुकेशन फाउंडेशन जी टीम आई त न उहो एतिरी माना मुतासिर थी त एतिरो इलाइक़ो पोइ हिते पियल हिते को स्कूल ई कोन्हे वेझो वेझो
पोइ स्कूल असां खोलियो 50 ॿारनि खां शुरूआति कईसीं 2014 में ऐं केतिरे बि हितां 5 क्लास पास करे 9 क्लास वञी अॻिते पढ़ियो आहे। जेको चढ़ण जो ताउन आहे जेको स्कूल माशाल्लाह तमामु बहितरीनु हले रहियो आहे। ॿार जेके आहिनि अॼु जेको आहे सो सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहिनि। सदाईं इहो हर साल मल्हाईंदो आहे। हिन जी महिरबानी कामयाब ही ॾियारो थींदो अथसि ऐं असांखे इनवाइट कंदो आहे। संदन महिरबानी उनखां पोइ तइलीम जे हवाले सां चवंदो साईं हिन स्कूल में असांजा पंहिंजा ॿार पढ़ी कुझु निकिता आहिनि, कुझु अञा पढ़नि पिया, बहितरीनु तइलीम हासिलु कनि था ऐं अञा बि अॻिते जेको आहे सो तइलीम हिननि खे उस्ताद पढ़ाईंदा। उनखां पोइ आउं साईं बिल्कुलु इहा ॻाल्हि कंदुसि त हिते रोड जी तमामु तकलीफ़ आहे, उहो असां मथे लिखियो आहे, ॾिनो अथऊं स्कीमूं, इनशाला उहे बि जल्दी थींदियूं ऐं आलम सब आबाद करी सिंध सां अहिड़ी जंदड़ी जो पिया दिल वारा विसरी। अॼु ॻोठ बलोच खान मरी में सिंध एजुकेशन फाउंडेशन जे सोनिया पब्लिक स्कूल में मुंहिंजो अचणु थियो आहे। ॿारनि में जेको शऊर, ॿारनि में टैलेंट, टेबलोस जे हवाले सां, तकरीरनि जे हवाले सां जेके शयूं मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठियूं, पंहिंजे कैमरा में बि रिकॉर्ड कयूं। ऐं हीउ पुठिते पहिरियों इलाइक़ो आहे, तमामु परे ॾूरां इलाइक़ो आहे, जंहिं रस्ते तां आयो आहियां। ॾाढो तकलीफ़ शुदा रस्तो आहे, पर जसो जे सोनिया पब्लिक स्कूल जे आनर साईं साहिब खान मंगरो साहब खे, संदुस टीम खे ऐं हितां जे हेड मास्टर साईं अब्दुल सत्तार मुंशी, संदुस उस्ताद ऐं अदड़ियूं असांजूं जेके टीचर्स आहिनि हिते, उन्हनि ज़बरदस्त हिते जेको आहे सो प्रोग्राम रखियो। सिंधी सकाफ़त जे हवाले सां, सिंधी सकाफ़त जे हवाले सां चवंदो हलां, सिंध असांजी उहा धरती अमन भाईचारे इंता पसंदी खां पाक रही आहे। असां सिंध जी सकाफ़त आहे ऐं सिंध जी सकाफ़त खे उजागर करणु असांजे कमु आहे। सिंध जी क़दीमी जेके दर्सगाहूं आहिनि या सिंध जा जेके बि जीअं मोहन जो दड़ो, इन्हनि खे बचाइणु असांजे कमु आहे। सकाफ़ती तक़रीब जी पुॼाणी हो जमालो सां कई वई, जंहिंमें शागिर्दनि उस्तादनि झुमरियूं हणी इहो वचन वरजायो त सकाफ़त खे उजागर करण सां गॾोगॾु इल्म जी रोशनी घर घर पहुचाइण लाइ कोशिशूं जारी रखियूं वेंदियूं। कैमरामैन टीम सां गॾु AD कुंभर सांगड़।